धन धारण धार रहण ई न संघारन सिटर। धन धारण धार रहण ई न संघारन सिटर। काहे ईंदा कॾहिं मथे वांडर वहट। जे हाणू होए मिट त बि उड़ो लाह मोनी जो। सो मिलिया साथियो, जीअं लतीफ़िलात महरान टीवी जे फ़िक्री तहक़ीक़ी ऐं तारीख़ी रिहाण शाह जा पंध पेचरा सां गॾु आऊं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। हिन प्रोग्राम शाह जा पंध पेचरा जंहिं वाट सां साईं सफ़र कया, जिन मागनि ते साईं विया, जिथां जिथां साईं जो गुज़र थियो या साईं सां तालुक़ु रखंदड़ के बुज़ुर्ग हस्तियूं के माग, उन्हनि जी निस्बत सां असां जेको पहिरों खणंदा रहिया आहियूं। अॼु असां मलदसी जो तारीख़ी शहर ऐं उन जे भिक में ही गोले पीर जो क़ब्रस्तान आहे, गोलो पीर बंबरो। ऐं ही मलदसी जो इलाइक़ो या ॻोठ, इहो रोहिड़ी केनाल या जंहिंखे सखर वाह बि चइजे थो, उन जे खाॿे भिक ते बिल्कुलु चूणे में आहे। ऐं मां जिथे हिते बीठो आहियां त इतां ॾखण तरफ़ भिड़शाह 7 मील याने 14-15 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। ऐं ही मलदसी जो ॻोठ शादातपुर तालके जे देह ऐं तपो जमा में अचे थो। ऐं हिते लतीफ़ साईं जी पीढ़ी मां निहायत अहम हैसियत रखंदड़ बुज़ुर्ग साईं जमाल शाह, किन शुजरनि में हिन खे जलाल शाह बि लिखियो वियो आहे। ऐं हिन बुज़ुर्ग जी निस्बत सां जराड़ पोटरा जेको सो मटियारी जे सादतनि मां हिकु नुख हली। ऐं हिन बुज़ुर्ग जे हवाले सां कुझु मुहक़क़नि ऐं ताज़ो हिकु सांगड़ जे दोस्त उन ते तहक़ीक़ कंदे कुझु ग़लति रवायत ॾिनी त लतीफ़ साईं जो चाचे जे निस्बत सां हिन खे पेश कयो वियो। पर डॉक्टर बलोच ऐं ॿियनि मुहक़क़नि जी जेका राय आहे या तहक़ीक़ी हवाले सां शुजरे जी निस्बत सां त साईं जमाल शाह या जलाल शाह जेको शाह करीम बुलड़ी वारे जो फ़र्ज़ंद हुयो, ऐं शाह करीम बुलड़ी वारो लालण साईं जा फ़र्ज़ंद हुया। ऐं शाह पंहिंजो जलाल शाह जे औलाद मां साईं अब्दुल क़ुदूस शाह, उन जो पुटु साईं हबीब शाह ऐं उन जो सुलक्षणो पुटु असांजो दुनिया जो अज़ीम शाइर लतीफ़ साईं। त जमाल शाह इन हवाले सां लतीफ़ साईं जो पड़ ॾाढो थियनि था। जीअं अॻु में बि ॻाल्हि कई त साईं लालण साईं खां पोइते जेके तारीख़ में मालिकनि जूं पीढ़ियूं मिलनि थियूं या शुजरे में जेके बुज़ुर्गनि जा नाला मिलनि था, उन्हनि जी किथे बि को उहिञाण या बुठी या कंहिं क़ब्रस्तान में उन जो को नाम निशान कोन्हे को। पर लालण साईं शाह करीम ऐं उन खां पोइ जलाल शाह बुज़ुर्ग जेको गोले पीर बंबरे जे तारीख़ी क़ब्रस्तान में आहे। ऐं हिते जेका तख़्ती लॻी पई आहे उन ते साईं जे विसाल या वफ़ात जो साल 1672 लिखियलु आहे। 1672 ऐं लतीफ़ साईं जो ॼम 1690 में थिए थो, याने विच में 18 साल जो हिकिड़े गैप आहे या असांखे विथी मिले थी टाइम जे हवाले सां। त लतीफ़ साईं जे ॼम खे साईं जमाल शाह एतिरो वेझो अरसे में विसाल कनि था। ऐं साईं जमाल शाह पंहिंजे वालिद शाह करीम बुलड़ी जे टाइम में ज़्यादातर मटियारी में वक़्तु गुज़ारींदा हुआ। उहा मटियारी वारी हवेली जेका असां कंहिं प्रोग्राम में तव्हांखे ॾेखारी हुई, जिथे शाह करीम जन पैदा थिया ऐं उते ई पंहिंजो जेको जमाल साईं पैदा थियनि था। पर जीअं त सैदपुर या शाह करीम बुलड़ी संदन वालिद साहब ज़्यादातर ओॾे रहंदा हुया ऐं लालण साईं त बदीन वारे इलाइक़े में रहंदा हुया ऐं उते ई विसाल थियो त उते ई दफ़न कयो वियो। पर ही बुज़ुर्ग पंहिंजी फैमिली, पंहिंजो ख़ानदान, पंहिंजो कुटुंब मटियारी में रहण सां हिन इलाइक़े में घणो हिन जो उथ वेह थियो। छो जो भिट ऐं मटियारी ऐं वरी भिट खां हिन पासे ही इलाइक़ा ऐं उन खां सां गॾोगॾु तारीख़ में जेकॾहिं पोइते वेंदासीं त ही हाला जो इलाइक़ो, हिन हाला जे इलाइक़े में हिननि बुज़ुर्गनि जे पहिरियों बुज़ुर्ग अली सिंधी जंहिं हालनि मां शादी कई पंहिंजो शाह मोहम्मद हालो जी न्याणी सां, जेको दरिया ख़ान हाले जो पुटु हुयो। ऐं उन्हनि ई पंहिंजे अली सिंधी सैद अली सिंधी खे जेका सा तोहफ़े तौरु सूखड़ी तौरु पंहिंजी न्याणी खे जेका जागीर ॾिनी, उन हवाले सां उहा जागीर बि शादातपुर तालके जे
मुतहलो या मुतहलवी या मुतहलो इन्हे सां अॼु बि देह आहे ऐं उते अची रहिया ऐं उन खां पोइ जेके सही पंहिंजो हितां शिफ्ट थी मटियारी विया हुआ त साईं जमाल शाह जो ज़्यादातर अचणु हिते थींदो हुयो, हिन एरिया में रहियो ऐं हिते ई वधीक जेके ॻाल्हियूं थियूं त हीअ शहदादपुर जो इलाइक़ो ऐं हालनि जे हवाले सां हीअ वेझो इलाइक़ो ऐं साईं जमाल शाह जो हिते बुखी जो मौजूदु हुअणु भेटे मटियारी खे वेझो हुअणु इहे सभु ॻाल्हियूं असां तव्हां सां अञा वधीक थोरो तारीख़ी वीचार वंडींदासीं ऐं हिन ई मां अॻिते कंहिं कुंड पासे में वरी तव्हां सां वीचार वंडियां थो। इन खां अॻु में असां साई ते वञूं था। सो बिल साथियो जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ इलाद ही सजन सही जे मूं कोड निहारिया, ही सजन सही जे मूं कोड निहारिया, ईंदम जा पे ही तो सब लाहींदम ॾुखड़ा। सुबेली साथियों, मां उन ही मलदसी जे तारीख़ी कब्रस्तान में मौजूद आहियां। हींअर मां गोलो पीर बंभरो जेको जंहिंजे ही कब्रस्तान आहे उन में आहियां ऐं हिते जेका मूंखे तख़्ती या कुतबो नज़र अचे थो क़बर ते लिखियल त गोलो पीर बुज़ुर्ग जो विसाल आहे सो 1560 में थियो आहे ऐं साईं जमाल शाह जे क़बर ते बुठी ते जेको कुतबो लिखियल हो उन में संदन विसाल जी तारीख़ 1672 लिखियल आहे। त हिननि ॿिनि बुज़ुर्गनि जी विसाल वारे दौराने में 110 साल जो असांखे फ़र्क़ु महसूसु थिए थो, यानी हीअ कब्रस्तान 5 सदियुनि खां बि वधीक क़दीम कब्रस्तान आहे। ऐं साईं जमाल शाह जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त इहो हिते बुज़ुर्ग कीअं दफ़न थियो या कहाणी कीअं आहे त तहक़ीक़ ॿुधाए थी त साईं जमाल शाह हिन जूअ में ई उथंदा वेहंदा हुया, ज़्यादातर हिते रहणु थींदो हिननि जो। त हिकु दफ़े मलदसी ॻोठड़े में पंहिंजे मुरीदनि वटि रहियल हुया जो के हाणू या चोर या धाड़ेल चइजे उहे कंहिं बेवाह औरत जो माल जेको सो हणी विया ऐं जॾहिं इहो इतला ॻोठ जे माण्हुनि खे मिलियो त साईं जमाल शाह उन्हनि जो पीछो कयो माल छॾाइण लाइ, बेवाह औरत जी मदद लाइ ऐं ईअं ई उन्हनि हाणुनि सां हिन जो मुक़ाबिलो थी पियो जंहिंमें साईं शहीद थी विया ऐं इन करे पोइ हिन ई इलाइक़े में रहंदड़ हुआ, हिन ई ॻोठ में हुया ऐं इहो वाक़ियो बि हिन जे ॻोठ में थियो ऐं ॻोठ जे आस पास उन्हनि धाड़ेलनि सां जेको साईं जो मुक़ाबिलो थियो ऐं शहादत माणी त पोइ उनखे हिन क़ब्रस्तान में रखियो वियो आहे। त इहो तारीख़ी किसो हो जंहिं तहत हीअं थियो, पर हिकिड़ो कवि इम्कान आहे त साईं जी ख़ानदान मटियारी में हुया ऐं संदन पोइ मुमकिन आहे त संदसि अहल अयाल जा बाक़ी भाती मटियारी मां लॾे पंहिंजे ॾाॾे शाह करीम बुलड़ी वटि ई वञी रहिया हुजनि ऐं इहो सिलसिलो मटियारी खां ऐं शाह करीम बुलड़ी ऐं हिन साईं गोले पीर जे क़ब्रस्तान ते इहो सिलसिलो हले थो। ऐं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मां कंदो हलां त गोलो पीर बंभरे जो ही क़ब्रस्तान या हिन शहर ते नालो ॾंद कथा जी ॻाल्हियूं घणियूं आहिनि, पर तारीख़ी ओञाणनि जे हवाले सां जेका ॻाल्हि थिए थी उहा इहा आहे त हींअर मौजूदु जेको मुंहिंजे साॼे हथ ते रोहिड़ी कैनाल या सखर वाह जंहिंखे चयो थो वञे या वॾो वाह जंहिंखे चयो थो वञे, इन जा कुझु हिसा
तंहिं वक़्त जे दरिया ही वोकरे जे पेटनि में आहिनि ऐं के किथे किथे नओं हिन खे रुख ॾिनो वियो आहे, पर ज़्यादातर इहे जेके हींअर वाह आहिनि वॾा कैनाल जेके आहिनि उहे पुराणे टाइम में दरिया ही वोकरनि जो जेको सो पेचरो या पंध या उहो जेको सो रस्तो आहे। ऐं इन हवाले सां ॼणा ॻाल्हि कंदासीं त ही उहो इलाइक़ो आहे जिथां पंहिंजो सोणी वारो ढोरो या लोकल आम फहम ॿोली में ऐं लोहाणो ढोरो जंहिंजी असां ॻाल्हि सुर सोणी में कई, ऐं इहो ई ढोरो हींअर शादातपुर हाला जे विच मां वहंदे झोल खां टंडियादम ऐं झोल खां थींदो ऐं इहो वञी जेको सो नसरपुर खां गुज़रंदो ऐं उन इलाइक़े में हे सांगरी ढोरो सॾिबो हुयो। त ही तारीख़ी शहर ॻोठ ऐं ही तारीख़ी क़ब्रस्तान जेको 5 सदियूं पुराणो आहे ऐं उते साईं जमाल शाह जी बुठी ऐं उहा बि जेका असां हिननि ॿिनि बुज़ुर्गनि जे तक़रीबन 100 साल ऐं 100 ऐं 10 साल जे वक़फ़े सां ऐं लतीफ़ साईं जे ॼम खां 18 साल पहिरीं साईं जमाल शाह जो विसाल, त यकीनन लतीफ़ साईं जा हिन तरफ़ भेरा थींदा हूंदा, हिते पंहिंजे वॾे ॾाॾे यानी पड़ ॾाॾे जे हिन बुठी ते ईंदा हूंदा। ऐं ॿियनि तारीख़ी उहिञाणनि जे हवाले सां बि हिन शादातपुर जे इलाइक़े सां जीअं ॻाल्हि मूं शुरू में कई त संदसि वॾा पहिरीं पीढ़ी सैद अली सिंधी खां वठी शरफ़ुद्दीन शाह ताईं जॾहिं पोइ वरी मटियारी वञनि था त हीअ जू उन्हनि सैदनि जे हवाले सां ॼण त हुननि जी जागीर बि हिते रही, ज़मीनूं बि रहियूं ऐं वॾनि जा सेण बि जेके हाला क़बीले जा हुया उहे बि हिते हुया। त लतीफ़ साईं जा हितां पंध पेचरा थींदा रहिया आहिनि, हिन शहर में अचणु वञणु थींदो रहियो आहे। अहिड़ी तरह हितां जॾहिं असां दरियाह जी ॻाल्हि था कयूं त इन दरियाह सां जीअं सोणी जो ढोरो या लोहाणो ढोरो त शादातपुर टंडो आदम ऐं झोल जा शहर उन टाइम में हिते अचनि था। त ईअं ई हिते जेके से तारीख़ी तौर ते पुराणे इन वोकरे ते के पतण ऐं के ॿियूं यादगिरी शयूं जेके लतीफ़ साईं सां तालुक़ु रखनि थियूं तारीख़ी तौर ते, त उन हवाले सां बि असां वरी कंहिं ॿिए माॻ ते तव्हां सां वीचार वंडींदासीं। ऐं हिते हिन तारीख़ी माॻ में साईं जमाल शाह जी मौजूदगी ऐं गोल जी मौजूदगी ऐं उन क़ब्रस्तान में हे एॾो वॾो झंग ऐं हिन जी वसत पखेड़ जेका ॻाल्हि ॿुधाए थी। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं असां लालण साईं ते हुयासीं त उते जेका असां संदसि एॾे वॾे बुज़ुर्ग जी बुठी ते हिकिड़ो कखों मनह ॾिठो हो ऐं ॿी का शइ न हुई, त उहा साॻी सूरत हाल असांखे हिते गोलगीर जे हवाले सां बि ऐं लतीफ़ साईं जे पड़ ॾाॾे साईं जमाल शाह जे हवाले सां बि महसूसु थिए थी त एॾनि अज़ीम हस्तियूं जेके असांजे मौसननि जा जेके से बुज़ुर्ग हुजनि ऐं उन्हनि जूं इहे बुठियूं या उन्हनि जा माॻ ईअं लावारस छॾे ॾिजनि। जीअं मूं अॻु में ॻाल्हि कई त भिट शाह हितां ॾखण तरफ़ सिर्फ़ु 7 मेल जे पंध ते आहे, 7 मेल यानी 12-13 किलोमीटर थींदो। ऐं इहा एॾी का परे जी ॻाल्हि कान्हे त हिन क़ब्रस्तान जी हिन माॻ जी ऐं हिन माॻ ते हिन बुज़ुर्ग साईं जे ॾाॾे जी जमाल शाह जी न बुठी जी वाहर बि थी सघे थी। ऐं उन्हनि सां अहिड़ो रवैयो अहिड़ो कन लाटार या लापरवाही वारी ॻाल्हि जेका आहे उहा उहिञाण जेके आहिनि से उन्हनि खे मेसारण खां वधीक बचाइण लाइ असांखे हिन जी परघोर लहणु घुरिजे। ऐं लतीफ़ साईं जी ज़िंदगी सां सलाहियल ही इलाइक़ा ही बुज़ुर्ग ही माॻ जेके न सिर्फ़ु माॻ हिन या साईं जी निस्बत सां ॻाल्हियूं रखंदड़ पर लतीफ़ साईं एॾो शऊरी माण्हू हुयो जो हुनखे ख़बर हुई त हाल ऐं मुस्तक़बिल पंहिंजी जाइ ते अहम आहिनि, पर माज़ी जो वरिसो बि ओतिरो ई असां लाइ सबक़ु आमूज़ आहे। ऐं उन हवाले सां रिसाले में बि असां तारीख़ी किरदारु ॾिसूं था, तारीख़ी माॻ ॾिसूं था ऐं ईअं ई साईं अमली तौर ते बि पंहिंजे बुज़ुर्गनि जे उन तारीख़ी माॻनि जा भेरा कया ऐं उन्हनि जी पंहिंजे वित वसार तामीरातूं करायूं ऐं संभाल बि कराई आहे। त साईं वटि माज़ी बि हिकु वरिसो आहे, सबक़ु आमूज़ नसीहत जे लाइ असांजे लाइ हिकिड़ो ओञाणनि त उन्हनि ओञाणनि खे जंहिंमां असां कुझु पिराए सघूं उन्हनि खे असांखे मेसारजण खां बचाइणो आहे ऐं इन खे वरी हिकु दफ़ो सारणो संभालणो आहे त जीअं ईंदड़ नसलुनि ताईं असां उन्हनि ओञाणनि जो जेको सो हिकिड़ो पतो बि पुॼाए सघूं ऐं उन्हनि जी अहमियत बि महसूसु कराए सघूं। सो बिल साथियो, असां हिते हिकिड़ी नंढड़ी साई वठंदासीं ऐं हिन खां पोइ हिन जूअ में कंहिं ॿिए माॻ ते तव्हां सां हिन ई तसलसल में वधीक जेके वीचारूं ॾींदासीं। जीअं लतीफ़ इलाक
मूं मुका मारोए डोरा पाए दुख, मूं मुका मारोए डोरा पाए दुख, सखी भाए जिम सुख दुखी सारज देखे। सुबिल साथियों, जे लतीफ़िलात साहित्य वञण खां अॻु जीअं अर्ज़ु कयो त असां हिन जुअ में हूंदासीं त हींअर लतीफ़ साईं जे पंधई पेचरा जे हवाले सां असां पुराणा हाला नवां हाला उन जे उतरे तरफ़ ऐं मोह सामो बिरशा हितां नज़र ईंदो तंहिं ज़माने में त ही सिंध जे तॾो के आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हाकिम नूर मोहम्मद कलोड़े जो तख़्तगाह यानी ख़ुदाबाद हालनि पुराणनि वारी हिकु ख़ुदाबाद जेका दादू ज़िले में दादू ऐं भान सैदाबाद जे विच में आहे। उहा पुराणी ख़ुदाबाद जिथे यार मोहम्मद कलोड़े जी तंहिं ज़माने में सिंध जे कुझु हिसे ते क़ाबिज़ हुया ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो ऐलान कयूं ऐं तॾो के ग़ुलाम सिंध ते क़ाबिज़ धुरियुनि सां जेको सो विढ़ंदा रहिया। अहिड़ी तरह ही ॿी ख़ुदाबाद जेका नूर मोहम्मद कलोड़े जे दौर में हालनि पुराणनि हालनि जे भरिसां आहे, उहो हिननि जी जेका सा तख़्तगाह रही ऐं हितां ई साम्हूं जेको सो भिटशा आहे। ही ख़ुदाबाद तॾो को कलोड़नि जो तख़्तगाह नूर मोहम्मद कलोड़े जे हिसाब सां ऐं हितां ई दरिया वहंदो हो त ही ख़ुदाबाद दरिया जो पतन बि सॾिबो हो। ऐं हितां खां 2-4 किलोमीटर ते मुंहिंजे खाॿे हथ ते भाणोठ शहरु आहे जेको बि क़दीमी शहरु आहे ऐं उन खे बि पतन जे हिसाब सां यादि कयो वेंदो आहे। त हिन लंघ में जॾहिं असां हिते लतीफ़ साईं जे हवाले सां ॻाल्हि था कयूं त हिन शहर ख़ुदाबाद सां लतीफ़ साईं जूं निस्बतूं 2-3 नमूननि सां जुड़नि थियूं। हिकु त माई गुलां जे हवाले सां जो शादी खां पोइ हिन नूर मोहम्मद कलोड़े सां जॾहिं शादी कई त हिते ख़ुदाबाद में हुननि जो रहणु थियो। ॿियो इन खां अॻु में लतीफ़ साईं ऐं नूर मोहम्मद कलोड़े जी जेका पाण में दुश्मनी हुई उन हवाले सां ऐं टीं निस्बत जेका आहे उहा आहे त जॾहिं लतीफ़ साईं मुल्तान मां शाह करीम बुलड़ी जे रोज़े ऐं मस्जिद जी अदावत लाइ काशी जूं सिरूं उतो ॿेड़ी ज़रिए दरिया जे ज़रिए आया त ही पतन हुयो त हिते हुननि जेको सो ड्राबो कयो। त इन हवाले सां इहे टई पस मंज़र आहिनि जेके हिन तारीख़ी शहर सां जुड़ियल आहिनि ऐं लतीफ़ साईं जो हिन ख़ुदाबाद सां इहो तालुक़ु जुड़े थो। त पहिरियों असां नूर मोहम्मद कलोड़े जी ऐं लतीफ़ साईं जे तालुकात खे ॾिसंदासीं त कलोड़ा नूर मोहम्मद कलोड़ो ख़ासि तौर ते काफ़ी अरसे ताईं माई गुलां जी शादी थियण ताईं जेको सो हिकिड़ो मुखालफ़त में रहिया ऐं उन हवाले सां असांखे रवायतूं मिलनि थियूं त हिकु दफ़ो लतीफ़ साईं खे के ओबाश क़िस्म जूं मायूं बछियूं वयूं त जीअं उनखे ख्वार करे सघिजे त जेको असांखे सुर मुमलराणे में बेत मिले थो जे छोरी ॾिना छाल त बि लाहूती लंघी विया। या इन खां अलावा साईं हिकिड़ी सरकश घोड़ी लतीफ़ साईं खे सुवारी लाइ ॾिनी त जीअं उहा सवाइ नूर मोहम्मद कलोड़े जे ॿियो उन ते सुवारी न करे सघंदो त साईं जीअं उन ते सुवारी करे त उन हवाले सां घोड़ी उनखे डोड़ाए कोॾाए किथे मारे छॾे। पर साईं उन घोड़ी ते जॾहिं सवार थिया त लॻाम लाहे छॾियो ऐं घुमी जॾहिं मोटी आया त सुवालु कयो त साईं तव्हां घोड़ी जो लॻाम लाहे छॾियो। चयो जॾहिं मुंहिंजी वाह गई हुन जे धणी जे वसा त पोइ घोड़ी जी वाह बि असां उन जे हवाले करे छॾी। त इहे इन करे मुखालफ़तूं हुयूं जो ऐं टीं ॻाल्हि हिते इहा ई थी जॾहिं ॿेड़ी ते साईं सिरूं खणाए पिया आयो हिते ड्राबो कयईं त इन ई दौर साईं खे दबली हिकिड़ी माजून जी जेका असां तोहफ़े तौरु ॾिनी ऐं जंहिंमें ज़हर मिलियल हो त साईं त अहले मार्फत हुया उन ॻाल्हि खे सम्झूं पए त साईं चयो बाबा हाणे चङी शइ आहे त ख़ुदा जी मख़लूक खाए मां अकेलो छो खावां त साईं दरिया में उछली त पोइ जेके मच्छियूं खाइनि पियूं त उहे बि मरी वियूं। त बहरहाल इहे 2-3 कोशिशूं हुयूं नूर मोहम्मद कलोड़े जूं लतीफ़ साईं खे नुक़सानु पहुचाइण जूं ऐं इन दुश्मन जो तालुक़ु वरी जेकॾहिं असां सियासी हवाले सां तारीख़ी हवाले सां क़ौमी तनाज़ुर में जेकॾहिं ॾिसंदासीं त नूर मोहम्मद कलोड़े जॾहिं हुकूमत वरिती जिन शर्तनि ते जो 22 लख रुपया तॾहिं जेको सो ॾंढ भरे ॾिनो ऐं लख रुपया सालियानो ॾन ते पंहिंजो नादिर शाह काचार खां सिंध जी हाकिमियत वरिती जंहिंमें पंहिंजो मोहम्मद हाशिम ठटवी सालिसी कई ऐं उन में 2 पुट बि जेके हिन ज़मानत तौरु न 10,000 फ़ौज बि जेका ज़मानत तौरु हुननि खे मदद तौरु ॾिनी ऐं सालियानो लख रुपया ॾन ॾियण जो बि सिंध जे हवाले सां वाइदो कयो वियो त जेको माण्हू
पंहिंजा पुट ज़मानत में ॾेई सघे थो इक़्तिदार बचाइण लाइ ऐं 10,000 फ़ौज ॾेई सघे थो त मुमकिन आहे त लतीफ़ साईं जो तॾो को दौरु सिंधी में शाइरी करणु ऐं सिंधी आवाम खे ग़ुलामी जे ख़िलाफ़ जेका जागरता साईं पे ॾिनी जेका ॼाण पे ॾिनी जेका सुजाॻी पे पैदा कई त मुमकिन आहे त उन्हनि धारियनि हमले आवरनि पंहिंजे पारसी इक़्तिदार खे ख़तरो सम्झंदे लतीफ़ साईं खां त नूर मोहम्मद कलोड़े ते इहो बि शर्त रखियो हुजे त बाक़ी शर्तनि सां जिन शर्तनि ते हुकूमत वापसि कजे थी उन सां हिकु शर्त इहो बि हुजे त तव्हां लतीफ़ साईं खे मारण जो शर्त बि मुमकिन थी सघे थो जंहिंजी दलालत अब्दुल वाहिद आरिसर बि पंहिंजे किताब में कई आहे त बहरहाल इहो दुश्मनी जो हिकिड़ो पस मंज़र हो त लतीफ़ साईं आज़ाद सिंध जे जाखोड़ लाइ पंहिंजी जमायत सां झेड़ियो पिए ऐं हेॾो कलोड़ा पंहिंजे मज़हबी मोर्चे मां इक़्तिदार तरफ़ वधी रहिया हुआ इहा ई रसाकशी जेका साम्हूं अचे थी ऐं इन्हनि शर्तनि तहत इहा दुश्मनी हले थी पर माई गुलां जी शादी खां पोइ इहा दुश्मनी ख़तमु थिए थी ऐं माई गुलां जी शादी कीअं थी थिए त लतीफ़ साईं भिट खे आबाद करण खां अॻु जेको सो भिट ते पंहिंजे फ़क़ीरनि सां गॾु जेके से वेंदा हुआ ऐं उते राग रूप बि थींदो हुयो समा बि थींदो हुयो त ऐं भिट खे आस्ते आस्ते जॾहिं आबाद करण जी तयारियूं हुयूं त उन दौर में जेको सो माई गुलां लतीफ़ साईं जे हुज़ूर वञी ॻायो हूंदो ऐं इहा वरी थोरो तारीख़ी सन भेटींदासीं उन हिसाब सां ॻाल्हि सिधी थी वेंदी त उन दौर में इहो दौरु तक़रीबन 1735 जो थी सघे थो छो जो 1735 में गुलां जी माई गुलां जी जेकॾहिं शादी थिए थी नूर कलोड़े सां ऐं साल अध खां पोइ जेकॾहिं ग़ुलाम शाह ॼमे थो त 1752 में जॾहिं सिंध ते पंहिंजो हमिलो थिए थो त उन में जॾहिं नूर मोहम्मद कलोड़ो पंहिंजे पुट ग़ुलाम शाह खे ॻाल्हियुनि लाइ मोकिले थो त यकीनन ग़ुलाम शाह उन वक़्त में 16-17 सालनि जो हूंदो तॾहिं उहो जेको सो पंहिंजे पीउ तरफ़ां या रियासत तरफ़ां सिंध जे हाकिम तरफ़ां हुन जेके से धारे हाकिम सां ॻाल्हियूं कयूं हमले आवर सां ॻाल्हियूं कयूं हूंदियूं त 35 खां 1752 ताईं माना 17 साल थिए थी साल 1735 में माई गुलां जी शादी थी हूंदी ऐं इहो ई जेको 17 सालनि जो या 16 सालनि जो ग़ुलाम शाह कलोड़ो हूंदो जंहिं वञी धारियुनि हाकिमनि सां सियासी तौर ते ॻाल्हियूं कयूं हूंदियूं त इहो 1735 जो दौरु ऐं लतीफ़ साईं भिट ते 1742 में जेको सो मुस्तक़िल तौर ते अचनि था त मक़सदु मुस्तक़िल तौर ते पंहिंजे ॿार बचा अहल अयाल खां अॻु लतीफ़ साईं भिट खे पंहिंजे रिहाणियुनि पंहिंजे समा पंहिंजे रियाज़त जे हवाले सां हिकु जाइ चूंडी हुई ऐं उते इहे समा या राग जूं महफ़िलूं थींदियूं हूंदियूं ऐं उते ई माई गुलां जेको सो मामूल मुताबिक़ ॻाईंदी हूंदी ऐं पोइ हिकु ॾींहुं हुनजे दिलि में आयो त मुर्शिद खां इहा दुआ घुरिजे त ऐं पोइ पाण फरमाए जॾहिं माई ॻायो पिए त लतीफ़ साईं पंहिंजे उन वजदानी कैफ़ियत में हुया जॾहिं मुंहुं मुबारक मथे कयूं त माई हथ ॿधी बीठी हुई ऐं हुन चयो क़िबला दुआ कयो हाणे हिन ज़िलत जी ज़िंदगी मां जेको जान छुटे का इज़त वारी ज़िंदगी गुज़ारियां त लतीफ़ साईं फरमायो त गुलां तो मां गुल थींदो जो सिंध जो हाकिम थींदो ऐं कुझु घड़ियुनि खां पोइ गुलां जॾहिं मोकिलाए हलणु लॻी त लतीफ़ साईं फरमायो त गुलां तव्हां वेहो हीरनि जा ख़रीदार अचनि पिया ऐं ईअं ई कुझु घड़ियुनि जी देरि हुई त नूर मोहम्मद कलोड़ो जी फ़ौज जो शाही दस्तो लतीफ़ साईं वटि गुलां जी मौजूदगी खे बहानो बणाए जीअं साईं खे जेको सो बदनाम करे सघिजे ईअं आया ऐं जेको सो माई गुलां खे साण खणी विया जॾहिं माई गुलां खे नूर मोहम्मद जे दरबार में पेश कयो वियो त माई गुलां खे जीअं त लतीफ़ साईं जी दुआ थियल हुई ऐं हिकिड़ो अंदेशो बि ॾेखारियऊं या हिकिड़ी पेशन गोई करे ॾेखारियो हुनजी ज़िंदगी जे हवाले सां त तूं वक़्त जे हाकिम सां तुंहिंजी शादी थींदी तूं राणी थींदी ऐं तो मां जेको सो सिंध जो हाकिम पैदा थींदो या हीरनि जा ख़रीदार अचनि था त इन्हनि शयुनि जे हवाले सां मद्देनज़र रखंदे माई गुलां ग़ैर मामूली अंदाज़ सां नूर मोहम्मद कलोड़े सां मुखातिब थिए थी ऐं हुनखे तानो हणे थी त बादशाह हाणे मां उहा गुलां न रही आहियां हींअर मूंखे मुंहिंजे मुर्शिद जी दुआ थियल आहे ऐं जेकॾहिं तूं इज़त वारो ई तूं मूंसां शादी कर ऐं नूर मोहम्मद कलोड़ो पोइ इन ताने खां पोइ हुन सां शादी करे थो ऐं इहा उहा माई ॻाइणी जेका वक़्त जी राणी थिए थी लतीफ़ साईं जी दुआ सां ऐं उन जो उहो पहिरियों औलाद जेको ग़ुलाम शाह कलोड़ो पुटु हिन जो हुयो जेको पोइ जंहिंजो ज़िक्र बि कयोसीं ऐं उन लतीफ़ साईं ते रोज़ो बि पोइ ठहिरायो हो ऐं इहा ई माई गुलां जो असरु हुयो नूर मोहम्मद कलोड़े ते जंहिंजे करे दुश्मनियूं ख़तमु थियूं ऐं पोइ नूर मोहम्मद कलोड़े लतीफ़ साईं खे मसनवी जो हिकिड़ो ख़ुशि ख़ती वारो नुस्ख़ो जेको हुयो रूमी जी मसनवी जो उहो तोहफ़े तौरु बि मोकिलियो त इहे शयूं थोरो जेके से
छिटियूं थींदी वयूं, दुश्मनी ख़तमु थींदी वई। ऐं इन खां अलावा पंहिंजो ग़ुलाम शाह कल्होड़े जो सिंध जो हाकिम थियणु ऐं उन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि त ग़ुलाम शाह कल्होड़े ई जे एॾो असरु हुयो जो मोहम्मद हाशिम ठटवी जन राग जे हवाले सां लतीफ़ साईं जे ख़िलाफ़ु फतवा ॾिनी त उहो वक़्त जो माना काज़ी हुयो त उहा ग़ुलाम शाह कल्होड़े इन बुनियाद ते इनकार कई उहा जेका फतवा सही करण खां त भई मुंहिंजी माउ जो मुर्शिद आहे, मां उन जी दुआ सां पैदा थियल आहियां, तंहिं करे मां इन फतवा ते सही नथो करे सघां। त हीउ ख़ुदाबाद शहर हिन सां एतिरो कुझु लतीफ़ साईं जो माई गुलां जे हवाले सां ऐं नूरमंद कल्होड़े जे हवाले सां एतिरो कुझु तालुक़ु आहे। ऐं मुंहिंजे खाॿे हथ ते अञा हितां जा माण्हू ॿुधाइनि था, अॻु बि असां कुझु ॾिठो त कल्होड़े जो कोट यानी नूरमंद कल्होड़े जो कोट जेको आहे उन जा कुझु आसार बीठा आहिनि जेके असां तव्हांखे कैमरा जी अखि में ॾेखारे सघूं था। बाक़ी हीउ ख़ुदाबाद जो इलाइक़ो जिते बीठा आहियूं हिते घणे भाङे मुक़बरा जेके आहिनि से टालपुरनि जा आहिनि जेके हिननि जा सिपाह या फ़ौज में रहिया हुया। त सुबेल साथियो ईअं हितां दरिया हीउ ख़ुदाबाद शहर न रुॻो तख़्तगाह आहे पर पतन बि आहे जिथे साईं जो गुज़र थियो हुयो ऐं इन सां ही तारीख़ी शयूं हुन पर असां इन्हनि तारीख़ी शयुनि खे ॾाढो ओझल करे छॾियो आहे ऐं उन जी सार संभाल नथी थिए। त सुबेल साथियो असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंथ ऐं पेचरा जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा। जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ इलाद।